कराची जे डिफेंस वारे इलाइक़े में हिकु फ्लैट जी छित तां नौजवान जे मथे ते गोली लॻल लाश मिलियो आहे। मक़तूल 5 साल अॻु पसंदि जो परिणो कयो हो। मक़तूल जे वालिद ॿुधायो त पुटु दुकान ते न पहुतो, घर वियसि, दरवाज़ो न खुलण ते दर भञी अंदरि दाख़िल थियसि त पुट जो लाश मिलियो। पुलिस मूजिबि डिफेंस फेज़ 8 में क़ाइम इमार टावर जी 20 मंज़िल जे फ्लैट मां 35 वरनि जे जहान से मलिक जो लाश मिली आहे, जंहिंखे फायरिंग करे क़तल कयो वियो हो। पुलिस मूजिबि जहान से मलिक खे मथे ते पुठियां खां 9mm पिस्टल सां गोली हई वई, जेका ॿिए तरफ़ खां पार थी वई। मक़तूल कुझु साल अॻु शीरीन नाले औरत सां पसंदि जो परिणो कयो हो, जंहिं मां खेसि हिकु पुटु हिकु धीअ जो औलाद आहे। मक़तूल मज़कूरा फ्लैट में 1 महीनो अॻु घरवारी जे नाले सां ख़रीद कयो हो, जॾहिं संदसि घरवारी वाक़ई खां पोइ पुरसरां तौरु ग़ाइबु आहे, जंहिं ते पुलिस खे शक आहे त वाक़ई में मुबैना तौरु उहा मुलविस थी सघे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।